अॼु ॿुधरु आहे त ॿुधरु गणपति दादा जो ॾींहुं हूंदो आहे। त हलो अॼु मां तव्हांखे गणपति महाराज जा 12 नाला ॿुधायांव थी। हिन आख़िरी में तव्हांखे हिन याने जेको स्टोर आहे न गणपति स्टोर उनखे ॿुधण सां ई तव्हांखे पतो पवंदो त हिन में केॾो त असांखे पुञ थो मिले और असांखे छा छा नथो मिली सघे हिन सां जप करण सां। ठीकु आहे, असां इहो हाणे जप कंदासीं। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गासं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवरं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशी तानि नामानि त्रिसन्ध्यं पठे नर सर्वसिद्धिकरो प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रान्ति लभते पुत्रान् मोक्षान्ति लभते गतिं जपे गणपति स्तोत्रं षण्भिर्मासे फल लभे षण्भिर्मासे फल लभे। तो ॾिसो था न हिन आख़िरी में असांखे छा ॿुधायो त्रिसंध्यम पठे न जेको 3 दफ़ा इहो पढ़ंदो यानी पठे नित्य में यानी जेको 3 दफ़ा रोज़ इहो पढ़ंदो सर्व सिद्धि करो प्रभु हुनखे सर्व सिद्धि मिली वेंदी। विद्या लभते विद्या विद्यार्थी वारे खे जेके विद्या खपंदी हूंदी हुनखे विद्या मिलंदी। धनार्थी लभते धनम धन चाहण वारे खे धन मिलंदो। पुत्रांति लभते पुत्रान मोक्षांति लभते गति पुत्र वारे खे पुत्र मोक्ष वारे खे मोक्ष मिलंदो। जपे गणपति स्तोत्रं षण्भिर्मासे फल लभे।